नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के जुड़ो मां खबर ॾींदा हलो। नादरा ऑफिस जो अमलो शनाख्ती कार्ड ठाराइण लाइ ईंदड़ गरीब बेपहुंच माण्हुनि लाइ वॾो आज़ार बणियल आहे। अमलदारनि रिश्वत लाइ ऑफिस ॿाहिरां प्राइवेट एजेंट मुक़रर करे छॾिया आहिनि, जेके कार्ड ठाराइण लाइ ईंदड़ माण्हुनि खां सरेआम रिश्वत तलब कनि था। पैसा न ॾींदड़ गरीबनि खे मुख़्तलिफ़ बहाना बणाए रुलायो वञे थो, जंहिं करे अबोज ऐं मिस्किन माण्हू रोज़ रोज़ नादरा ऑफिस जा चकर काटण ते मजबूर आहिनि। उन सिलसिले में शेरिन अली अहमद, मोहम्मद आसिफ, शोएब अली, मोहम्मद इकबाल ऐं ॿियनि चयो त नादरा ऑफिस जुडो इंचार्ज ऐं अमलो गरीब आवाम सां वॾो ज़ुल्म करे रहियो आहे। नादरा ऑफिस में रिश्वत जी बाज़ार गरम आहे। फ़क़ति सिफारिशी मनपसंद ऐं रिश्वत ॾींदड़ माण्हुनि खे जल्द टोकल ॾिना वञनि था। बाक़ी गरीब अबोज ॻोठाणनि खे ऑफिस जा बार बार चकर लॻाराए उन्हनि खे परेशान कयो वञे थो ऐं गैर कानूनी तौर पैसा ॾियण लाइ मजबूर कयो वञे थो। पैसा न ॾींदड़ गरीब माण्हुनि ऐं औरतुनि सां अमलो इंतहाई नारवा सुलूक करे थो। इन्हनि खे दॿा दड़का ऐं इख़लाक़ खां किरियल ॿोली ॻाल्हाए उन्हनि जी तज़लील कई वञे थी। हिननि डायरेक्टर जनरल नादरा सिंध समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो तो नोटिस वठी मुलविस अमले खिलाफ कार्रवाई कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।